ए सेठे ए मायूस मत थी ए अन्या दुकान में ए खासो वखर पियो आहे ए हला कंदो ए कम टिपाए विदासी। अरे सोरा लख रुपया तो ॾाढा ॾुखिया था जुड़न मिड़ई गुजारो थी वेंदो। ये सेठे ये जेको थियो ये हुन खे हाणे भुलजी वञ ये निभागा ये गणतीअ में ये गरीबी दे। अरे सोरा हाँ तो विसारण जी कोशिश करिया पियो पर बेली पैसे वारा ढिग की न था विसरन। ये उन्नी डिगे जे लाए त ये हाणे सिकंदे ये सिकंदे। अरे सोरा सफा खुटी डल थी आसी। ये सेठे ये जे कक्कर वसी पियो ना ये तो उधार पाण वारी ये जुड़ी पौंदी। अरे छोरा उधार जो आसरो मकजे मानू इन दौर में बेईमान थी पिया हिन कोन दी तई। ये सेठे ये डुकार जे करे ये थियो आहे ये हला कंदो ये त हेला सारंग ईंदो ये सारंग ईंदो ये त मानन मज ये ईमान मोटी ईंदो। अरे सोरा ये तो बड़े ही त्या दिल के डढ ॾेणा बाकी पाण त बेली पिन्नण जड़ा थी आयूं। ये सेठे ये तू घबराए म ये पिन्नण वारो फन बि ये असां के अचे पियो ए एड़ो पिन्नी ॾेखारींदो सही एड़ो पिन्नी ॾेखारींदो सही ए जो गाल गणी छॾ। अरे सोरा भाई तो वात मजा सड़ाई कढ। ये सेठे ये मजाक पियो करिया मजाक। तू तो हाणे हट संभाल आऊं थोरो फेरो ॾेई अचा पियो ठीक है। ए आओ आओ ये तुरा पेर साया ए अजायो गणतिन ना घर कहीं बैठो है ये हाणे तो निभादा टंगू ही फ्री वियो अथई ये तो जो त हलाए छा थींदो। ए राणा खान ए इन रीतन जो आऊं पिंड वाकिफ आहियां। ए हाओ नबू ए आखिरकार तोब के घोट जरूर पढ़ाया हूंदा। ए हरिया भरिया परे को थो वञी ए जॾहिं तू घोट थियो हैं ए तो सां गॾु आऊं हुस्न। ए हाओ हाओ ए ज़ाद थम ज़ाद ए हरू भरू कावड़ज में चङो हाणे ईअं कयो जेको कम रहल खयल आहे उहो पूरो कयो। ऐं ॻाल्हि ॿुधो आउं वञी रहियो आहियां शहर जेकॾहिं कंहिं शइ जी घटिताई हुजे ॿुधायो आउं लिखी उहो खणी वञा वठी अचां पाण सां गॾु। ए राणा खान ए नबो के भी कोठियो वने ए को इनके ठपा ठुप को तैयार त कराए ए सभा असल फिटो बीठो के हाउ राणा खान ए कुछ ॾिसण जहिड़ो थे घोट त लॻे सफ़ा मो फिटो पियो ॻाल्हि ॿुधो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।